सिंध मां सिंधू माथिरी मां 5000 साल अॻु जेका लॾ पलाण थी ऐं हितां जा माण्हू क़दीम दौर में ॿियनि खितनि में वञी आबाद थिया। उन जे पोयां बि इहे अमल कार फरमा हुया। केतिरा ई इंसानी तारीख़ जा माहिर इन ॻाल्हि सां हमख़्याल आहिनि त सिंधू माथिरी मां सिंधू नदीअ जे रस्ते बेशुमार माण्हू परॾेह विया आहिनि जिन उते वञी तहज़ीब जो फैलाव कयो आहे, पंहिंजी ॿोलीअ जो फैलाव कयो आहे। दुनिया जी घणियुनि क़दीम क़ौमुनि जे तहज़ीब तमदन ॿोली ऐं कल्चर में सिंधू माथिरी जी ॿोली ऐं कल्चर जी छाप मिलणु इन ॻाल्हि जी साबिती आहे त हज़ारे साल अॻु जॾहिं सिंधू माथिरी सिंध जी धरती ते इंसानी अवसर ऐं तहज़ीब जी इब्तिदा थी त हिन माथिरी मां माण्हू काफ़िलनि जी सूरत में खुश्की तोड़े समुंड रस्ते दुनिया में फैलिजण लॻा। हू पंहिंजनि ॿेड़नि ऐं घोराबनि में चढ़ी नयुनि इंसानी आबादियुनि ॾांहुं सफ़र कयो, लॾ पलाण कई। हीअ लॾ पलाण या सफ़र सिंधू माथिरीअ मां उन वक़्तु थियणु लॻो जॾहिं मोहन जो दड़ो, हड़ापा, चाहूअ जो दड़ो कोट ॾिजी पंहिंजे तहज़ीब जे आला मंज़िल ते रसियल विया। सिंधू माथिरी जे तहज़ीब जा वारिस उन दुनिया में कहिड़नि खितनि में वञी पहुता या किथां किथां अहिड़ियूं शायदियूं मिलियूं आहिनि। उन्हनि में ऑस्ट्रेलिया आहे, मिस्र आहे, इराक़ आहे ऐं ॿिया काफ़ी मुल्क या खिता शामिल आहिनि। ख़ासि करे ऑस्ट्रेलिया जे हवाले सां माहिर ॿुधाइनि था त जॾहिं बर्फ़ानी दौर जे शुरू थियण करे ज़मीन जी सतह पाणीअ खां मथे उभरी आई ऐं समुंड महदूद थियण लॻा ऐं सामूंडी पाणी पंहिंजी मौजूदा सतह खां 300 फुट हेठि थी वियो, जंहिं सबबु ख़ुश्क ज़मीन जी हिकु पटी मथे उभरी आई। अहिड़ी तरह ऑस्ट्रेलिया जो हिसो ॾखिण एशिया यानी हिंदुस्तान सां मिली वियो। इन ई दौर में ॾखिण एशिया जा जानवर ऐं क़दीम बाशिंदा उन्हनि रस्तनि खां ऑस्ट्रेलिया पहुता। माहिर इन ॻाल्हि ते बि मुतफ़िक़ आहिनि त जॾहिं बर्फ़ानी दौर ख़तमु थियण ते हो त ऑस्ट्रेलिया तरफ़ गरम हवाऊं घुलण लॻियूं ऐं सर्दियूं ख़तमु थियूं त एॾांहुं हिंद सिंध जे गरम इलाइक़े जा माण्हू चिरागाहनि ऐं रिहाइश जे तलाश में विया। हितां हिजरत ॾखिण हिंदुस्तान तरफ़ थियण लॻी ऐं हितां जा क़दीम बाशिंदा हिजरत करे मलेशिया ऐं ऑस्ट्रेलिया तरफ़ विया। हितां जा जानवर ऐं क़दीम बाशिंदा लेमोरिया खंड रस्ते क़दीम पथर दौर में ऑस्ट्रेलिया तरफ़ लॾ पलाण करे विया ऐं उते पंहिंजी तहज़ीब सून तहज़ीब जो बुनियादु विधाऊं। सून कल्चर बाबति पाण पहिरियां ॿुधाए चुका आहियूं त अॼु खां 5 लख साल अॻु सिंधू माथिरी में मौजूदु हुयो। इन्हनि ई माण्हुनि हिजरत करे वञी ऑस्ट्रेलिया खे आबाद कयो ऐं बहरे रूमी नस्ल हिन ई सून कल्चर वारनि जो पोयां आहे। अहिड़ी तरह इंसान जो जावा नस्ल जेको ऑस्ट्रेलियाई नस्ल जो पर ॾाढो कोठे वञे थो, सो पिणु 40,000 क़िबल मसीह खां अॻु जो कोन्हे, पर सून कल्चर उन खां तमामु घणो पुराणो आहे। यानी जावा इंसान खां अॻु सून इंसान मौजूदु हुयो, जंहिं ऑस्ट्रेलिया, जावा, सुमात्रा ऐं श्रीलंका जा ॿेट वञी आबाद कया। इन बुनियाद ते असीं चई सघूं था त जंहिं नस्ल खे मुहक़िक़ ऑस्ट्रेलियाई नस्ल कोठनि था,
सो दरअसल सिंधु माथिरी जे रहवासियुनि जो नस्ल आहे जेको हितां ई ऑस्ट्रेलिया खंड तरफ़ लॾे वञी वेठो। ॾखिण एशिया मां हिजरत जेका ऑस्ट्रेलिया तरफ़ थी उन जा सबूत ॿोलीअ जे माहिरनि ॾिना आहिनि। सिंध जा रहवासी, सिंधु माथिरी जा रहवासी जीअं त सिंध मां ॾखिण हिंद तरफ़ विया, उते अॼु जेकी ॿोलियूं ॻाल्हाई वञनि थियूं उन्हनि में प्रोटो सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़ ऐं ॿियूं ग्रामरी ख़ासियतूं मिलनि थियूं। दखन ऐं छोटा नागपुर जे रहवासियुनि में सिंधियुनि वारियूं ख़ासियतूं जिस्मानी तौरु कल्चरली मिलनि थियूं। ॾिसण में त इहो अचे थो त इंडोनेशिया जो मुल्क जंहिंमें जावा, सोमात्रा, बाली, सेलियसियन, बोर्टियो अची वञनि था, तंहिंजो नालो पिणु सिंध ऐं सिंधु नदी जे नाले पुठियां रखियलु आहे इंडोनेशिया। असल में इहो आहे इंडसनोसिया, जंहिंजो मतिलबु आहे सिंधुअ जे पराड़ वारो मुल्क, इंडसनोसिया। मथियुनि शायदनि मां साबित थिए थो त सिंधु सभ्यता जा वारस मुंहनि जे दड़े वारी तहज़ीब याफ़्ता दौर ऐं उन खां अॻु हिजरतूं करे ऑस्ट्रेलिया तरफ़ विया ऐं हिननि जावा, सोमात्रा, श्रीलंका में वञी पंहिंजूं आबादियूं क़ाइमु कयूं।